बुलड़ी शाह करीम गोठ अला जुड़ियो सचो लग केटल फार्म में पुलिस चढ़ाई मुबैना पुलिस फायरिंग में 55 वरियन जो उर्स सचो फोत थी वियो जॾहिं त 35 वरियन जो हनीर सचो सख्त ज़ख़्मी थी पियो। वारसन पारां क़ौमी शाहराह ते पीरसन जो लाश रखी पुलिस खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुतासिर मूसा सचो ईसा सचो ऐं ॿियनि चयो त टंडो मोहम्मद ख़ान पुलिस बासर जी चुर्च ते ॻोठ ते चढ़ाई कंदे फायरिंग कई। नतीजे में पीरसन फोत थी वियो जॾहिं त नौजवान सख्त ज़ख़्मी आहे। वारसन पारां इंतज़ामिया खां पुलिस खिलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो वियो। हक़चोकी लसबेला यूनिवर्सिटी ऑफ एग्रीकल्चर वाटर एंड मेरीन साइंसिस के शागिर्दनि ऐं पुलिस विच में छिकताण शिदत इख्तियार करे वई। रस्टिकेट कयल 4 शागिर्दनि जी बहाली लाइ शागिर्द एहतजाज करे रहिया हुआ त पुलिस हुजूम खे मुंतशिर करण लाइ आंसू गैस ऐं हवाई फायरिंग कई, जंहिं सबब 2 शागिर्द सख्त ज़ख़्मी थी पिया। वाइस चांसलर जी दरख़्वास्त ते पुलिस शागिर्द तंज़ीमनि जे 13 अॻुवाणनि खे गिरफ़्तार कंदे अणॼातल हंधि मुंतक़िल करे छॾियो। खैरपुर में उजण ऐं कलेरी बिरादरी विच में हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो सरदार मोलम ख़ान अब्बासी सरपंची हेठि सर्किट हाउस खैरपुर में थियो। फैसले में ॾिनल फतवा मूजिब ॿिन्ही धुरियुनि मथां ॾंड विधा विया, जंहिं बाद अगराई कंदड़ धुर मथां 75 लख रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॻूणे एमएनए रोशनदीन बुरड़ो जे लाॾाणे ते संदसि ॻोठ पहुची वारसनि सां ताज़ियत कई। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी दुख जो इज़हार कंदे चयो त रोशनदीन जुणे जो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो असासो हो। हुन समूरी ज़िंदगी पीपल्स पार्टी खे वक़्फ़ करे छॾी। 60 मेल नुसरत कैनाल मां निकिरंदड़ सेठार की माइनर जी पुछड़ी मां लखें रुपयनि जा वण विकिरो करण जो इंकशाफ थियो आहे। इरिगेशन अमले जी मिली भगत सां लखें रुपयनि जे वणनि खे कटण ऐं विकिरो करण जो मामलो साम्हूं अचण बाद आपाशी अमलो हरकत में अची वियो। राब्तो करण ते आपाशी अमलदारनि ॿुधायो त गैर क़ानूनी तौर ते वण जी वाढी करे वण विकिरो थी रहियो हो। इतला ते पुलिस कार्रवाई कंदे ट्रैक्टर ट्राली ऐं ड्राइवर खे तहवील में वठंदे लाॻापियल ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ जांच शुरू करण जो ऐलान करे छॾियो। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में थींदड़ मकानी चूंडुनि जा गैर हतमी गैर सरकारी नतीजा साम्हूं अची विया। खैरपुर महर मीरपुर माथेलो तालके जी यूसी वाही गाहोटा जी चेयरमैनशिप जी सीट ते पीपी उम्मीदवार ख़ालिद उर्फ जानी लुन 2573 वोट खणी कामयाब थियो, जॾहिं त संदसि मुख़ालिफ़ JUI उम्मीदवार अमीन गडाणी 1721 वोट हासिल करे सघियो। ॿिए पासे दादू जी यूसी पीर शाहनवाज़ ते काउंसलर जी सीट लाइ पीपी उम्मीदवार सदाम बिरेमाणी 2118 वोट खणी कामयाब करार ॾिनो वियो, जॾहिं त आज़ाद उम्मीदवार इकबाल भंड 203 वोट खयां। जोई जे ड्रिगबाला यूसी में पीपी उम्मीदवार फतेह कच्छी 555 वोट खणी कामयाब रहियो, जॾहिं त आज़ाद उम्मीदवार अब्दुल सत्तार दायरी 116 वोट हासिल कया।